भगवान जी कथा ईंदी आहे साल बेग लाल बेग जी कि जगन्नाथ भगवान से भक्ति की, माता ब्रह्माणी पिता मुसलमान, पिशाच विधि से शादी थी, इनके पिशाच विधि चइबो आहे। माता जी इच्छा न हुई, उनके मुसलमान राजा हो जबरदस्ती शादी की, संतान जेकी थी उन जी माता जी द्वारा भगवान जगन्नाथ में प्रीत थी वही। पिता भी छॾियो, एडो घाव लगो, पिता ॾाढो प्रेम कंदो लेकिन मथे में एडो घाव थियो। क्षत्रिय हा त हाणे धीरे धीरे दोस्त यार हकीम वैद्य भी छॾिया कि हिन जो कुछ थियण वारो न आहे। हिकिड़ी माता वेठी रही, उन माता ज्ञान ॾिनो, पुट तू जगन्नाथ भगवान कृष्ण जो ध्यान कर, उहे कॾहिं न छॾींदा आहिनि, दुनिया छॾे वञे उहे तोसां साण आहिनि। त उनजो ध्यानु कंदे कंदे निंड अची वई। निंड अची वई त निंड में श्री कृष्ण आया ऐं कटोरे में मक्खन खणी आया। वो मक्खन खणी करे मथे ते लॻाया, भगवान दर्शन ॾेया। सुबुह जो उथियो, जेॾीमहिल निंड खुली त पंहिंजे माता खे ॿुधाई, माता सपने में भगवान कृष्ण जगन्नाथ आया, उन्हनि दर्शन ॾिनो ऐं मूंखे अची करे मक्खन लॻायो ऐं मुंहिंजो ईअं पियो लॻे त कोई दुखी कोन्हे। अचानक माता ॾिठो त बगल में कटोरी पई आहे, मक्खन पियो आहे ऐं मथे ते ॾिठई त पूरो घाव गायब थी वियो आहे, जंहिंजे लाइ वैद्य डॉक्टर हकीमनि सभिनि जवाबु ॾेई छॾियो, वो दूर थी वियो घाव। यानी सच में जेको भगवान आया उनखे मक्खन लगाया, उन जो घाव दूर करिया। त भगवान सां सपने जो भी संबंध शाश्वत थींदो आहे, संसार सां जागंदे जीअरे जो संबंध भी सपने समान थींदो आहे। चओ हरे राम।